अल्लाह रब्बुल इज्जत कुरान पाक जे अंदर तमामी अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम के जो प्रोग्राम ए मशन दई करे मोकलियो हो, उन्हन पैगंबरन अल्लाह पाक जो प्रोग्राम पहुंचायो। आखिर में इमामुल अंबिया आयो। आखिर में इमामुल अंबिया आयो, जंहिं इंसान ज़ात खे अची समझायो। पहिरियां नबी ईंदा हा इलाके वाइज, आखिर में इमामुल अंबिया आयो। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अना आखिरुल अंबिया, मां आखिरी नबिया, तव्हां आखिरी उम्मत आयो। मूंखां बाद में को नबी न ईंदो, तव्हां खां बाद में ॿी का उम्मत न ईंदी। निज़ाम कायनात ही अल्लाह पाक खत्म करे छॾींदो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौम के अल्लाह पाक जी तौहीद पे समझाए। कौम तरह तरह जा एतराज क्या। कौम चवण लगी, बाबा ही पैगंबर, ही नबी असां जहिड़ो इंसान आ, सो ईअं नथो थी सघे। नबी हुजे तो को वॾो शाहूकार हुजे, वॾो दौलतमंद हुजे, ही त गरीब जो बच्चो, गरीब जे घराणे में पैदा थियो, वरी हाणे नबूअत जो दावा थो करे पियो। नबूअत चए तो मां नबी आहियां। नबी हुजे हा तो को वॾो पैसे वारो हुजे हा, नबी हुजे हा तो को मलाइक हुजे हा, नबी हुजे हा तो गैब जाने हा। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुशरिकीन मक्का इए पे जवाब ॾियन, असां तोखे नबी न मञीदासीं। माना उन्हनि जे ज़हन में, उन्हनि जे नज़रिए में इहा शइ ॿधल हुई, रखियल हुई त नबी जेको हूंदो आहे उन वटि अल्लाह जा खज़ाना हूंदा आहिनि। नबी जेको हूंदो आहे उहो गैबदान हूंदो आहे। नबी जेको हूंदो आहे उहो मलाइक हूंदो आहे। तंहिंजे करे असां तोखे न मञीदासीं, छो त इहे टई सिफ़तूं, टई ॻाल्हियूं जेके हुन काफ़रन हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवनि पिया त नबी हुजे त गैबदान हुजे, नबी हुजे त उन वटि जेका खज़ाना हुजनि, नबी हुजे त मलाइक हुजे। टे ॻाल्हियूं अल्लाह पाक कुरान पाक जे अंदर हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, मुंहिंजा महबूब ज़बान नबूवत सां ऐलान कर। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। कुरान खां पुछूं न, तो असां ॾिठो भी कुरान आहे। कुरान खां पुछूं तो उहे टे सवाल जेके काफ़रन कया हा, सोणे मोहम्मद जो काज़ो उन काफ़रन जे सवालन जे जवाब में कहिड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि खे पेश कयूं। कुरान सचो आहे न बाबा। अल्लाह पाक फरमाए तो बियो, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। ज़रे जो भी शक कोन थो, ज़रे जो भी शक कोन्हे। तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हियुनि में कूड़ थी सघे तो पियो, शक शुबो थी सघे तो पियो। कुरान तो फरमाए, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। ज़रे जो भी शक कोन थो, गुमान भी न कजोसि।
अल्लाह पाक फरमाए तो बियो कुल्ला कूलो लकुम इंदी खजाइनुल्लाह। मुझा महबूब नबी ज़बान नबूवत से ऐलान कर, ज़बान नबूवत से मता पोयों को एड़ो जवान पैदा थे के एड़ा जो काज़ो इंसान पैदा थियन जेके तोखे जो काज़ो चवंत नबी जो काज़ो हर शे जो मालिका मुख्तार कुल्ला। अल्लाह पाक फरमाए तो बे मुझा महबूब नबी ज़बान नबूवत से ऐलान कर कुल्ला कूलो लकुम इंदी खजाइनुल्लाह। सुना मोहम्मद चवेन मूं वट जो काज़ो खजाना अल्लाह जा कोनिन, मुझे हथ में कुछ भी कोन था। व इंदहू मफातीहुल गैब, गैब जी कुंजी उन्हीं के खजाना उन्हीं जे हथ में, रिज़्क़ जा जो काज़ो खजाना उन्हीं जे हथ में, औलाद जा खजाना उन्हीं जे हथ में, दौलत जा खजाना उन्हीं जे हथ में। अल्लाह पाक फरमाए तो बियो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाउ बिगैरि हिसाब। खजाना मुझे हथ में, औलाद जा खजाना मुझे हथ में। अल्लाह पाक फरमाए तो बियो यह बोले मई यशाउ इनासा व यह बोले मई यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मई यशाउ अकीमा। मुझी मर्जी आके के न्याणियों दिया, मुझी मर्जी आके के पुटड़ा दिया, मुझी मर्जी आके के जोड़ा जोड़ा करे दिया, मुझी मर्जी आके के न दिया। मुखा को भी पूछा करण वारो कौन तो ला युसालु अम्मा यफालु व हुम युसालून। मुखा सवाल न क्यों जो कुछ मां क्या जो तो मुख्तार कुल्ला कादिर मुतलका उनशे जे हथ में उन्हीं जात जे हथ में सब खजाना है। अल्लाह पाक फरमाए तो बियो मुझा महबूब नबी ज़बान नबूवत से ऐलान कर कुल्ला कूलो लकुम इंदी खजाइनुल्लाह। चवें जो काज़ो मुझे हथ में खजाना कौन है, मुझे हथ में जो काज़ो कुछ भी कौन दो। बे नंबर जे अंदर अल्लाह पाक फरमाए तो बे मुझा महबूब नबी मुशरिकीन मक्का तो के चवंदा बिया तू गैब दाना। मुझा महबूब नबी तू जो काज़ो पंहिंजी ज़बान नबूवत सां ऐलान कर वला आलमुल गैब। मां गैब भी जो काज़ो न तो जानिया, गैब जो इल्म भी जो काज़ो मूं वट कोन दो। अल्लाह पाक फरमाए तो पियो मुझा महबूब नबी जो काज़ो ज़बान सा जो का ज़बान नबूवत सा ऐलान कर वला आलमुल गैब। मां जो काज़ो गैब दान भी ना या मुके गैब जो इल्म भी कोने। मुझा अजीज दोस्तों तवां बुधायो इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काज़ो मदीने का उम्रे जे इरादे सा निकरंदा पिया मक्के वारन जो का हुदैबिया जे मकाम ते सोने रसूलुल्लाह के सहाबा सा कटे जो काज़ो जलियो। मक्के ऐं मदीने का मदीने जे दरमियान में तकरीबन जो काज़ो वडो जो का फासलो आ 500-600 किलोमीटर जो फासलो आ। वो ज़मानो हो हाने जेके दोस्त थी आया हैं उनके जो काज़ो पतो हुंदो सवारिन ते जो काज़ो वजण जे लाए 5-8 कलाकन जो सफर आ। इमामुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सा कटे निकरंदा पिया। मुझा अजीज दोस्तों तवां बुधायो जेकने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर हो जे आ त मुके जो काज़ो कुरैश मक्का तवाफ करण जो काज़ो न दींदा, उमरो करण जो काज़ो न दींदा। पो जो का हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां जो काज़ो छो जो काज़ो अचना मालूम थियो त कुली गैब जो इल्म इमामुल अंबिया के न हो। जेके गैब जो खबरूं अल्लाह पाक सोने मोहम्मद के बुधायूं उहे सोने मोहम्मद बुधायूं, जेके न बुधाई उहे सोने मोहम्मद न बुधायूं। कुरान तो फरमायो मा कुंत लदैहिम
इज़ युल्कून अक़लामहुम अय्युहुम यकफुलु मरियम। बीबी मरियम जॾहिं जो काज़ो मासूम हुई, बीबी हन्ना बास थी बासे, अल्लाह मूंखे जो काज़ो पुटड़ो ॾींदे त मां जो काज़ो बैतुल मक़दस जे हवाले कंदुमि। पुटड़ो जो काज़ो न थियो, न्याणी जो काज़ो पैदा थी, हाणे न्याणी तो पैदा थी, बास जो काज़ो शामिल हुई, बास जो काज़ो रखियल हुई। बीबी मरियम जी जो काज़ो अम्मा बीबी हन्ना जो का बीबी मरियम खे जो काज़ो खणी आई आहे, बैतुल मक़दस जे हवाले कयो अथई। हाणे बैतुल मक़दस जे अंदर जेके वॾा वेठा हा, उन ज़माने जा जेके जो काज़ो आलिम वेठा हा, हज़रत सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम भी मौजूद हो। सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी सैयदना जो काज़ो बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो काज़ो मासी ही। सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम चवण लॻो, हाणे जो काज़ो मां जो कंहिंजी परवरिश कयां। अल्लाह पाक फरमाए तो पियो, वमा कुंत लदैहिम इज़ युल्कून अक़लामहुम। बार बार उनमें जो काज़ो बस मुबासा थियण लॻा। आख़िर ॻाल्हि जो काज़ो कुणे ते अची वई, ॻाल्हि जो काज़ो पुखे ते अची वई, पाण में जो काज़ो बस मुबासो करण लॻा। आख़िर में चयूं बाबा जो का पंहिंजूं किलकूं जो काज़ो उछलूंदा पिया, पैना जो काज़ो उछलूंदा पिया। उहे पैनूं जो काज़ो पाणी में उछलूंदा। जेकॾहिं पाणी जो वाकिरो जो का हेठि पाणी जो उसूल आहे, शइ जेकॾहिं उछले त उहा जो का पंहिंजे हेठियां जो का उनखे छिकींदी आहे। आख़िर ॻाल्हि इन ॻाल्हि जे मथां अची जो काज़ो बीह रही। बाबा जंहिंजी कलक जो का जंहिंजी पैन जो का उल्टी फिरे, हाणे बीबी मरियम जी किफ़ालत उहो करे। आख़िर जो काज़ो पैनूं उछलियूं, उहे पैन जो का सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो काज़ो उल्टी पई फिरे। मालूम थियो जो काज़ो कुणो सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे जो का हिस्से में आयो। अल्लाह पाक फरमाए तो पियो, वमा कुंत लदैहिम इज़ युल्कून अक़लामहुम अय्युहुम यकफुलु मरियम। मुंहिंजा महबूब नबी तू उन ज़माने में भी न हुए जंहिं टाइम जो का उनजा पाण में बस मुबासा थियनि पिया, जंहिं टाइम जो काज़ो किलकियूं उछलियूं। मुंहिंजा महबूब तू न हुए जो काज़ो मां हुयुमि, तू न हुए मां हुयुमि। हाज़ुर नाज़ुर जो मसलो भी साबित थी वियो। हाज़ुर नाज़ुर वारी ज़ात भी सिर्फ़ हिकिड़े रब जी। अल्लाह पाक फरमाए तो पियो, वहुव माकुम ऐनमा कुंतुम। जाथे भी तव्हां मां तव्हां सां साणा। ॿ हो त टियों मां आहियां, टे हो त जो का चोथों मां आहियां, पंजो त छहों जो काज़ो मां आहियां। वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर। घटो वधो जो काज़ो मां तव्हां सां गॾु। माना हर जगह ते मौजूद सिर्फ हिकिड़े रब जी ज़ात। कुली गैब जो इल्म, कुली गैब जो इल्म सिर्फ अल्लाह के। अल्लाह पाक फरमाए तो पियो, मुंहिंजा महबूब ज़बान नबूवत सां ऐलान कर, वला आलमुल गैब। मुंहिंजा महबूब चवे त मां गैब भी नथो ॼाणियां। मां कॾहिं तव्हांखे चयो आहे त मां भी गैब दान आहियां? पुछूं क़ुरान खां, न क़ुरान खां पुछूं। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह पाक फरमाए तो पियो, इन्नल्लाह इंदहु इल्मुस साअ व युनज़्ज़िलुल गैस व यअलमु मा फिल अरहाम व मा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत इन्नल्लाह अलीमुन खबीर। ॿियो मसलो अल्लाह पाक फरमाए तो पियो, इन्नल्लाह इंदहु इल्मुस साअ। सोना महबूब नबी ज़बान नबूवत सां ऐलान कर, क़यामत जो इल्म भी मां अल्लाह के। निशानियूं सोने मोहम्मद ॿुधायूं, ॾींहुं सोने मोहम्मद ॿुधायो। जुमे जो ॾींहुं 10 मुहर्रम अल हराम जी तारीख़ सोने मोहम्मद ॿुधाई, पर कॾहिं काई ख़बर कोन्हे। केतिरा मुहर्रम गुज़री विया, केतिरा साल गुज़री विया। 1400 साल सोने मोहम्मद के गुज़री विया। अल्लाह पाक फरमाए तो पियो, इन्नल्लाह इंदहु इल्मुस साअ। सोना मोहम्मद चवेन त अल्लाह वटा क़यामत जो इल्म। बे नंबर जे अंदर अल्लाह पाक फरमाए तो पियो, व युनज़्ज़िलुल गैस। मींहुं कॾहिं वसंदो? मींहुं कॾहिं वसंदो? हाणे तव्हां चओ था साईं जो काज़ो हाणे त ॿुधाइनि था, बाबा सुभाणे मींहुं वसंदो। सवाल आहे न बाबा, पंहिंजी जॻह
अदा इहो सुवाल यकीनी कोन्हे, उहे जेके ॿुधाईंदा आहिनि उहे यकीन कोन कंदा आहिनि, मुतवके ॿुधाईंदा आहिनि। पोइ कॾहिं मींहुं वसंदो आहे, कॾहिं न बि वसंदो आहे। हाणे आला जे ज़रिए जो का ॿुधाईंदा, आला जे ज़रिए ॿुधाईंदा। 3 नंबर जे अंदर अल्लाह पाक फरमाए थो पियो वयअलमु मा फिल अरहाम, माउनि जे पेट में छा आहे, न्याणी आ पुटरा, जोड़ा आहिनि, अले अकेलो आहे, अले शरीफ़ आहे, अले बदमाश आहे। पोइ तव्हां चवंदो साईं हाणे त कंप्यूटर ते ॿुधाईंदा त थी जाई आहे, चवंदो न सवाल आहे न बाबा। पोइ अदा कॾहिं कॾहिं ॿुधाईंदा आहिनि बाबा न्याणी ॼाई आहे त पोइ पुट ॼमी पवंदो आहे, कॾहिं ॿुधाईंदा आहिनि कंप्यूटर बाबा न्याणी थी पोइ पुट थी पवंदो आहे। माना त इहे बि ग़लति आहिनि न। चौथे 5 महीने ॿुधाईंदा आहिनि, चवे न मां जा पुट एॾा जेके होशियार हो त पहिरें महीने ॿुधायो त इहो धीउ आहे या पुट आहे, नर्रा मादी आहे। अल्लाह पाक फरमाए थो पियो वयुनज़्ज़िलुल गैस वयअलमु मा फिल अरहाम वमा तदरी नफ्सुम माज़ा तकसिबु गदा, सुभाणे छा कमाईंदो छा कईंदो इन शइ जो इल्म बि अल्लाह खे। वमा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत, को नफ्स काथे मरंदो कंहिंखे पतो कोन्हे। अल्लाह जो काज़ तव्हां असांजी मौत कहिड़ी जॻह ते अचे, पर पंहिंजे रब खां दुआ घुरो, रब असांखे क़ुरान ॿुधंदे ॿुधंदे मौत ॾे, रब क़ुरान पढ़दे पढ़दे मौत ॾे, रब सजदे में जो काज़ मौत ॾे, ज़िक्र कंदे कंदे मौत ॾे। फरमाए तो अल्लाह पाक इन्नल्लाह अलीमुन खबीर, सोना महबूब ज़बाने नबुवत सां ऐलान कर मां जो काज़ो ॼाणींदड़ आहियां, ख़बरदार बि मां आहियां, मूंखे ख़बर आहे हर शइ जी। को नफ़्स काथे मरंदो, को सुभाणे छा कमाईंदो, मींहुं कॾहिं जो काज़ो वसंदो, क़यामत जो काज़ो कॾहिं क़ाइम थींदी, इन सभिनी शयुनि जो इल्म सिर्फ़ हिकिड़े रब खे आहे। अल्लाह पाक फरमाए थो मुंहिंजा महबूब नबी ज़बाने नबुवत सां ऐलान कर वला आलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक, मां ईअं बि नथो चवां तव्हांखे त मां मलाइका। सुणे मोहम्मद फरमा मां कॾहिं चयो तव्हांखे मां मलाइका। अल्लाह पाक फरमाए तो दुरूद शरीफ पढ़ो तो कुरान को दलील ॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह पाक कुरान पाक जे अंदर फरमाए तो पियो, फरमाया कुल लौ काना फिल अर्ज़ि मलाइका, कुरान पाक ज़ियारत कयो। ओ मुझे अजीज दोस्तों, ओ है 94 आयत नंबर 11 रुको 10 रुको। फरमाए तो कुल लौ काना फिल अर्ज़ि मलाइका, मुझा महबूब नबी ज़बाने नबुवत सां ऐलान कर कुल लौ काना फिल अर्ज़ि मलाइका, जेकॾहिं ज़मीन में मलाइक हुजनि हा यमशून मुतमइन्नीन, तव्हां वांगुरु जो काज़ो घुमंदा, हाँ जीअं इंसान घुमंदा ज़मीन में, त मां जेकॾहिं मलाइक रहंदा तव्हां वांगुरु लनज़्ज़लना अलैहिम मिनस समाई मलकर रसूला, त मां आसमान मो फरिश्तो पैगंबर भी जो कासो रसूल मोकिलिया, फरिश्तो मोकिलिया। लेकिन मुंहिंजा महबूब नबी ज़बाने नबुवत सां ऐलान कर जेकॾहिं नथा मञनि कुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम इन्नहू कान बिइबादिही ख़बीरम बसीरा। मुझा महबूब चवेन तो मुझे तव्हांजे दरमियान में अल्लाह ही काफ़ी आहे। वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला, अल्लाह खां वधीक केर जो काज़ो सच ॻाल्हाइण में आहे। अल्लाह पाक फरमाए तो मुझा महबूब नबी हे मुशरिकीन मक्का तुंहिंजी जेकॾहिं नबुवत जी गवाही न ॾियनि, मां तुंहिंजो काज़ो गवाही ॾियां थो पियो। फरमाया यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। सौदो सस्तो आ, असां कुरान को हरूभरू करे थिया, कुरान खे समझ त बेड़ा पार थियनि, ईमान ताज़ो थवी,
ईमान जो बचाव सिर्फ कुरान में था। कुरान के समझ सोने मोहम्मद मुस्तफा जी सीरत के समझ तो सौदो सस्तो आ हरू भरू असां चरिया थिया असां चादा क्यों बस कुरान के ठप्पे चुम्मे जो का सीने से लाए बस चंदा बस हाणे गाढ़ा कुरान रहम कजा बस हाणे असां जो हाल इहो रहियो आ जेस ताईं कुरान के न पढ़ंदे न समझंदे कुरान वारन को नफरत कंदे कुरान वारन जे वेझो न ईंदे एस ताईं तोखे का भी गाल समझ में न ईंदी। अर्ज पे कि अल्लाह पाक फरमाए तो बियो मुझा महबूब नबी जो का सो चवंदा पिया ज़बान नबुवत सां ऐलान कर वला कुलु लकुम इन्नी मलक मां इए भी नथो चवां त मां मलाइका अदा सुणो मोहम्मद जेकने मलाइक हुजे आ पो तू मलाइक खाईंदा आहिनि छा मलाइक खाइण खां पाक मलाइक पीअण खां पाक मलाइक जो का सो सुम्हण खां पाक वो तो हम तो सना करंदा खाइण खां पाक पीअण खां पाक पोतो असां के खाइण वारो तरीक़ो केर सेखारे हा पीअण वारो तरीक़ो केर सेखारे हा सोने मोहम्मद फरमायो जेकने तव्हां पानी दा पियो त ॾिसी करे पियो बिस्मिल्लाह पढ़ी करे पियो टिन साइन सां पियो। हाणे सोने मोहम्मद फरमायो फितने जे दौर में जेकने मुंहिंजो हिकिड़ो उम्मती मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत जे मथां अमल करे उनके 100 शहीद जो सवाब मिले 100 शहीद जो सवाब तव्हां असां पानी भी पियूं उन भी लही वञे बिस्मिल्लाह पढ़ी करे पियूं घर वेठे जो का जेकॾहिं 3 सुन्नतुनि जे मथां अमल थियो 300 शहीद जो सवाब मिलियो या न मिलियो सौदो सस्तो आहे भाई महांगो कोन्हे हरू भरू तव्हां चरिया थिया क़ुरान वारनि को पढ़ियो मां तो चवंदो आहियां त क़ुरान दुनिया जो रूह आहे जे इंसान जे बदन जे अंदर रूह हूंदो आहे त रूह निकरण खां पोइ इंसान खे दफन कबो आहे न जे ॾींहुं क़ुरान जो का खजी वियो न तो पो जो का दुनिया के भी अल्लाह पाक खत्म करे छॾींदो। मुझा अजीज दोस्तों अल्लाह पाक फरमाए तो पियो मुझा महबूब नबी ज़बान नबुवत सां ऐलान कर वला कुलु लकुम इन्नी मलक मां त ईअं त नथो चवां त मां मलाइका मुशरिकीन मक्का चवण लगा वकालू मा लिहाज़र रसूल कुरान वकालू मा लिहाज़र रसूल याकुलु ताम व यमशी फिल अस्वाक अल्लाह पाक फरमाए तो इन पे मलाइका हु चवन पिया तो बाबा इन पैगंबर के जाते हो बाजारन में भी घूमे दो और जो कमानी भी खाए दो अदा इंसान मानी खाइंदो या न खाइंदो है न तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घरवारी हुई या न हुई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अबू अम्मा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चाचा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बिरादरी तो पोइ ये बिरादरी फरिश्तन के दींदी आहे या इंसानन के दींदी आहे हां जिब्रील जे माइटन जी खबर अथव जिब्रील जे अब्बे जी जिब्रील जे अम्मा जी बेन मलाइकन जे वालिदैन जी न वो इन शे का पाक अल्लाह पाक उनके बस पंजी बाज ले पैदा किया उनके पीमा कोनन पीमा इंसान के दींदो आ सोना महबूब ज़बान नबुवत सां ऐलान कर कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम युहा इलैया मुझा महबूब ऐलान कर त मां तव्हां जड़ो इंसान आ मुझे वही दी फरमाए तो अल्लाह पाक वला कुलु लकुम इन्नी मलक मुझा महबूब मां इए भी न तो चवां त मां मलाइका ज़बान नबुवत सां ऐलान कर मता पोया जो काजी चवनी हाणे एकड़ा चवंदा साईं नबी नूर आ अल्हम्दुलिल्लाह जात जो इनकार न थिए न नबी नूर आ न नबी रोशनी खणी आयो न कौम जो का जहन्नम जे किनारे थी कुरान वारी रोशनाई सोनो मोहम्मद जो का आयो असां के बुधाई तो रोशनी थी वई न जात जो इनकारी न थिए वजूद इंसानियत जो मुझो का न कढेस पर फर्क आ तो असा इंसान में फर्क आ सोने मोहम्मद जी जात सब का आला बस वधिक तफसीलात में न बाद खुदा बुजुर्ग तू किस्सा मुख्तसर अल्लाह का पो जकने शान आ सोने मोहम्मद जी बस फरमाए तो अल्लाह पाक मुझा महबूब चवेन वला कुलु लकुम इन्नी मलक इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया मां त ताबेदारी कंदा उनी जी जो मूडे वही थी करे ॿिया सब नबी पंहिंजे इलाके जे लाइ वाह इमामुल अंबिया तुंहिंजो शान तुंहिंजो मकाम तुंहिंजो दर्जो जो अल्लाह पाक फरमाए तो मुझा महबूब नबी ज़बान नबुवत सां ऐलान कर कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ मां तव्हां सभिनि जे पैगंबर बणिजी करे आयो जेके हाणे उन्हनि जो भी नबी आ जेके बाद में ईंदा उन्हनि जो भी नबी आ मां तो नबियन जो भी नबी
खातमुन नबीन, आखिरी नबी, आखिरी नबी। फरमाए तो अल्लाह पाक, कुल हल यस्तविल आमा वल बसीर, मुंहिंजा महबूब चवेन छा जो कासो अंधा ऐं सॼा बराबर थी था सघनि। अंधो ऐं सॼो बराबर थी सघे थो? क़यामत ताईं अंधो ऐं सॼो बराबर न थी सघे। दुरूद शरीफ पढ़ो, थोरो सूर्य चो दा, सूर्य चो। क़ुरान हले तो क़ुरान जे वेझो थियो, परे न थियो क़ुरान को, भॼो न वेझे अचो। उलमा किराम सभु अची विया आहिनि, साईं ज़बीला साहब बि वेठो आहे, मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब बि वेठो आहे, मां त बड़ी हल्को मुलो आहियां। सूर्य चो दा, सूर्य चो, सूर्य चो, सूर्य चो, बिस्मिल्लाह। मां सम्झां तो थधा, पर सूर्य जो क़ुरान जे वेझो थियो, क़ुरान को भॼो न। जज़ाकल्ला, जज़ाकल्ला। सूर्य चो बाबा, जंहिंजी सोणे मोहम्मद सां सभ खां वधीक मोहब्बत आहे, सूर्य जे क़ुरान जे वेझो थियो। सुभान अल्लाह, सभिनी जी मोहब्बत आहे सोणे रसूलुल्लाह। अल्लाह साईं तव्हां असांखे इहा मोहब्बत जेका क़यामत ताईं, इन मोहब्बत जे तुफ़ले असांखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। अल्लाह साईं इन मोहब्बत जे तुफ़ले तव्हां असांखे सोणे रसूलुल्लाह जे दर जी ज़ियारत नसीब फरमाए, बैतुल्लाह जो तवाफ नसीब फरमाए। फरमाए तो अल्लाह पाक, कुल हल यस्तविल आमा वल बसीर, छापो अंधो ऐं जो काज़ो सॼो बराबर थी सघनि था? इहे नथा थी सघनि। अफला ततफक्करून, अल्लाह पाक फरमाए तो पियो, छा तव्हां गौर ऐं फिक्र नथा कयो छा? व अनज़िर बिल्लज़ीना यख़ाफ़ूना अन युहशरू इला रब्बिहिम लैस लहुम मिन दूनिही वलिय्युन वला शफ़ीउन लअल्लहुम यत्तक़ून। मुंहिंजा महबूब नबी क़ुरान सां, क़ुरान पढ़ी उन्हनि खे टिजार, तुंहिंजे क़ुरान पाक ॿुधी करे जो काज़ो उहे माण्हू टिजंदा। व अनज़िर बिल्लज़ीना, मुंहिंजा महबूब टिजार हिन क़ुरान पाक सां उनखे, यख़ाफ़ूना अन युहशरू इला रब्बिहिम, जेके क़यामत जे ॾींहं खां जो का पंहिंजे रब जे साम्हूं जो का बीहण खां टिजनि था। सोना महबूब तुंहिंजो क़ुरान जो का, तुंहिंजो ज़बान, तुंहिंजी ज़बान जा निकतल जो का अल्फाज़ उन इंसान खे जो का कम ईंदा जेके क़यामत वारे ॾियारे खां टिजनि था पिया। फज़क्किर बिल क़ुरान मन यख़ाफ़ु वईद, सोना क़ुरान पढ़ी उन्हनि खे टिजार जेके क़यामत वारे ॾियारे खां टिजनि था। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, अल्लाह पाक फरमाए तो असां क़ुरान पाक खे आसान करे ज़िक्र कयो आहे को नसीहत वठण वारो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह पाक फरमाए तो पियो, लैस लहुम मिन दूनिही वलिय्युन वला शफ़ीउन लअल्लहुम यत्तक़ून। क़यामत में अल्लाह पाक फरमाए तो पियो, उन्हनि इंसाननि जो को बि जो कासो दोस्त न थींदो, वली वारिस को भी न थींदो सवाइ अल्लाह जे। अल्लाह पाक मुत्तकी परहेज़गारनि जो दोस्त भी आहे त वारिस भी आहे। फरमाए तो पियो, वला ततरुदिल लज़ीना यदूना रब्बहुम बिल गदाति वल अशी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में मुशरिकीन मक्का, अबू जहल, उतबा, शेबे वारा, ये ख्वाजा अबू तालिब वटि विया, चवण लगा त पंहिंजे भाइटे खे चयो, छो त ख्वाजा अबू तालिब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो, पंहिंजे भाइटे खे चयो त असां तुंहिंजी ॻाल्हि पोइ ॿुधासीं, पहिरियों चवेसि त इहे जेके ग़रीब तोसां गॾु वेठा आहिनि न, हज़रत अम्मार साईं वारा, हज़रत यासिर साईं वारा, हज़रत सोहेब वारा, हज़रत बिलाल साईं जहिड़ा ॿिया सहाबी जेके ग़रीब ग़रीब आहिनि, इन्हनि खे चयो त तूं इहे उथी वञनि पोइ असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए, असां ही बराबरि न आहियूं। छो त उन्हनि खे घमंड हुई, हू ग़रीब त ज़रूर हुया, लेकिन पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत उमर साईं बि मशवरो ॾिनई, पोइ हे त आहिनि ई पंहिंजा, पोइ मन ही बि जो का सो बची पवनि। अल्लाह पाक खे इहा ॻाल्हि पसंदि न आई। अल्लाह साईं क़ुरान नाज़िल फरमायो, मुंहिंजा महबूब नबी, वला ततरुदिल लज़ीना यदूना रब्बहुम बिल गदाति वल अशी, सुना उन्हनि खे परे न कर, उन्हनि खे परे न कर पाण खां, जेके तुंहिंजे वेझो थिया आहिनि न, हाणे इन्हनि खे परे न कर, छो त इहे सुबुह शाम मां रब खे जो कासो पुकारंदा पिया, इहे मूंखे ॾाढा प्यारा थिया।
गरीब मिस्कीन जेका मूंखे प्यारा थी भले जेका कपड़ा जेका भला न हुजन पर अल्लाह पाक खे इहे एॾा गरीब मिस्कीन सहाबा जी जमात सोने मोहम्मद मुस्तफा जी जमात वणी क़यामत ताईं क़ुरान पाक में ऐलान कराए छॾी रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मां इन्हनि खां राज़ी इहे मूंखां राज़ी सोना तू परे न करे फरमाया वला ततरुदिल लज़ीना यदऊना रब्बहुम बिल गदाति वल अशी युरीदूना वजहु ये तो चाहन था मां अल्लाह जो रज़ा मां अल्लाह जी रज़ा ख़ातिर सोना आया थी तो वट पर जॾहिं अचन वैज़ा जा कल्लज़ीन युमिनून ॿी जगह ते रब से फरमाए तो थोरो हेठ जॾहिं सोना अचनी तो वट जिन खे ईमान आहे असांजे आयात ते फकुल सलामुन अलैकुम पोइ चवेन त रब साईं जी सलामती आहे तव्हांजे मथां रब सलाम पियो चवे सहाबा जी जमात रब साईं खे बि जेका ॾाढी प्यारी हुई पोइ हाणे जेकॾहिं को सहाबा जे शान में बक बक करे त पोइ चमड़ो जेकॾहिं चवे त बाबा सिज कोन्हे त उहो जेको चमड़े जो कसूर आहे चमड़े जो कसूर आहे भले सहाबा खे जेकॾहिं तूं ॻाल्हाईंदे त रब साईं त सहाबा जी तारीफ़ करे छॾी अल्लाह पाक फरमाए तो मुंहिंजा महबूब नबी फकुल सलाम अलैकुम चवेन त मां अल्लाह जी सलाम थी हुजे तव्हांजे मथां कतब रब्बुकुम अला नफ्सी रहमा मां त पंहिंजे जेका मथां इहा रहमत वारी शइ लिखी छॾी आहे हदीस पाक जे अंदर ईंदो आहे इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया अल्लाह पाक जॾहिं आसमान ज़मीन ठाहियो त पोइ हिकिड़ी पट्टी लिखाए छॾी उनजे मथां लिखे इन रहमती सबक़त मिन गज़बी मुंहिंजी रहमत मुंहिंजी कावड़ खां कई हिसा वधीक आहे मुंहिंजी रहमत मुंहिंजी कावड़ खां कई हिसा वधीक आहे क़ुरान पाक में बि अल्लाह पाक फरमाए थो पियो सोना महबूब ऐलान कर नब्बे इबादी अन्नी अनल गफूर रहीम कहिड़ा बि हो कीअं बि मुंहिंजा हो न अचो मोटी चो मां माफ़ कयां हदीस पाक जे अंदर ईंदो आहे अल्लाह जे महबूब नबी फरमायो जेकॾहिं इंसान को रात जो गुनाह थिए थो अल्लाह पाक पंहिंजी रहमत वारो हथ ॾींहं जे रोशनाइन में फैले थो आबाना माफ़ कयां जेकॾहिं राति जे उंधाइन में गुनाह थिए थो अल्लाह पाक ॾींहं जे रोशनाइन में गुनाह थिए रब साईं पंहिंजी रहमत वारो हथड़ो रात जी उंधाइन में फैलाए थो आबाना जो कास माफ़ कयां अर्ज़ पिकुस अल्लाह पाक फरमाए मुंहिंजी रहमत मुंहिंजे कावड़ खां कई हिसा वधीक आहे पाण फरमायो त ही अल्लाह पाक जी रहमत जा 100 हिसा आहिनि अल्लाह पाक जी रहमत जा 100 हिसा आहिनि हिकिड़ो हिसो दुनिया में ॾिनो अथई पखियुनि सां मोहबत आहे ढोर ढगनि खे हर जानदार शइ खे पंहिंजे बचनि सां मोहबत आहे इंसान खे पंहिंजे वालिदैन सां पंहिंजी घरवारी सां पंहिंजी औलाद सां इहो हिकिड़ो हिसो रहमत जो 99 हिसा रब साईं पाण वटि रखिया जेके क़यामत में खोली दो मुझे अजीज दोस्तों अल्लाह पाक खां दुआ है अल्लाह ताला कुरान पाक के समझण जी तौफीक नसीब फरमाए अल्लाह से सोने रसूलुल्लाह जे रोजे जी ज़ियारत नसीब फरमाए अल्लाह से उहे कम कराए जो अर्श ते रब राज़ी थे फर्श ते सोनो मोहम्मद राज़ी थे वमा तौफीक